अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। मां मुख्तियार अब्बासी आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुख्तियार अब्बासी एमएटी। मुख्तियार अब्बासी एमएटी में मैं तव्हांखे ख़ुशि आमदीद थो चवां। ही अॼु जेका वीडियो आहे इहा प्रेस कॉन्फ्रेंस आहे सिंध यूनाइटेड पार्टी जे चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह जी हैदराबाद प्रेस क्लब में। हिन वीडियो में आवाज़ जेको आहे सो उहो घटि आहे, उन करे सही सम्झ में नथो अचे। उन जे करे मूं जेका आहे उहो उन जी महिनत करे उन जी जेका असां ठाही आहे वीडियो जेका मां तव्हांजे आॾो पेश कयां थो। प्रेस कॉन्फ्रेंस अॼु 15 जुलाई 2022 हैदराबाद प्रेस क्लब। साफ़ी भाइरो अस्सलाम वालेकुम। जी एस सिंध। सभ खां पहिरीं आउं सभिनी साहब भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां। मां ही पंहिंजी वॉइस में इन करे पियो ठाहियां त जीअं मुंहिंजो आवाज़ु जेको आहे उहो चिटो अचे ऐं अव्हांखे सम्झ में अचे। ही बिल्कुलु सैयद जलाल महमूद शाह जेको पाण चयो आहे उहो तव्हांजे आॾो मां पेश कयां थो। जेकी हिन प्रेस कॉन्फ्रेंस में शरीक थिया आहियो असीं उन्हनि मीडिया हाउसिस ऐं उनजे नुमाइंदनि जा तमामु घणा थोराइता आहियूं जेकी सिंध जे क़ौमी मसइले ते हर वक़्तु मुतहरिक रहनि था ऐं उन्हनि इशूज़ खे भरपूर कवरेज ॾियनि था। असांखे यकीन आहे त अवां पंहिंजो ईमानदाराना साफ़ती किरदारु अदा कंदे असांजे मौक़िफ़ खे कवरेज ॾींदा ऐं असांजो पैगाम अवाम तोड़े हुक्मराननि ताईं पहुचाईंदा। साफ़ी ॿाहिरो कुझु ॾींहं पहिरियां सिंधी नौजवान बिलाल काका जे क़त्ल वारो जो जेको महज़ इतफ़ाक़ उहो नाहे, जेको हाणे क़त्लु थियो हुयो 3-4 ॾींहं थिया आहिनि, इहो इतफ़ाक़ नाहे। असां वटि को बि सरदारी ऐं क़बाइली निज़ाम न आहे, पर असां नथा चाहियूं त कंहिंसां बि नाइंसाफ़ी थिए। बिलाल काका जे क़त्ल में जेकी बि हक़ीक़ी क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, वारसनि जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल कयो वञे। पश्तून असांजा भाइर आहिनि जेकी असां बाक़ी जेकी अफ़गान पनाहगीर आहिनि उन्हनि खे संदन मुल्क वापसी लाइ वफ़ाक़ी तौरु सिंध सरकार ते ज़िम्मेवारी आयद थी त खेनि पंहिंजे मुल्क वापसि करण जो बंदोबस्तु कयो वञे। पश्तूननि खे अपील कजे थी त उहे बि बिना सोच वीचार जे अफ़गान पनाहगीरनि जी मदद करण खां पासो कनि, छाकाणि त अफ़गान पनाहगीर गैर मुल्की आहिनि। असांजे ख़ानदान हमेशह अमुन भाईचारे जे लाइ न सिर्फ़ु ॻाल्हि कई आहे पर अमली तरह अमुन जे लाइ कोशिशूं पिणु वठंदा रहिया आहिनि। ऐं सिंध जे क़ौमी कारकुननि खे अपील थो करियां त अहिड़ी इश्तियाल अंगेज़ी खां बचणु घुरिजे। हिन वक़्तु जेका साज़िश थी रहे उन खां पासो कयो वञे ऐं सिंध खे रतो छाण खां बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। असांजी पार्टी हमेशह सिंध जे आयल हर ॾुखे वक़्त में पंहिंजे अवाम सां गॾु रही आहे। मुंहिंजे ख़ानदान हमेशह सिंध जे क़ौमी मफ़ादनि जी हिफ़ाज़त कई आहे। सिंध जो वज़ीर आला चई रहियो आहे त हीअ साज़िश आहे, खेसि ॿुधाइणु घुरिजे त इहा साज़िश केरु करे रहियो आहे ऐं कंहिंजे ख़िलाफ़ु करे रहियो आहे। उन्हनि साज़िशी अंसरनि खे न सिर्फ़ु वाक़ो कयो वञे पर अवाम जे आॾो साम्हूं आंदो वञे। असांजी नज़र में पीपल पार्टी सरकार साज़िश कंदड़नि सां शामिलु आहे। जेकॾहिं क़ानून ते अमल न थींदो त यकीनन अनारकी पैदा थींदी ऐं हर हिकु माण्हू क़ानून खे हथ में खणंदो। ऐं समूरे सिंध जे अवाम खे ऐं ख़ुशूसन सिंध जे क़ौमी कारकुननि खे अपील कंदुसि त पंहिंजो अमली किरदारु अमुन भाईचारी जे लाइ जेको आहे सो कंदुसि त पंहिंजो अमली किरदारु अमुन ऐं भाईचारे लाइ अदा कनि त जीअं सिंध खे रतो छाण खां बचाए सघिजे। सिंध जी मौजूदा सूरत हाल खे नज़र में रखंदे सिंध एक्शन कमेटी जो इजलास सुभाणे तारीख़ 16 जुलाई 2022 ते सुबुह जो 11 वॻे GM सैयद एडेप्स जामशोरो ते ज़ेर सदारत सैयद जलाल महमूद शाह जो थींदो। इजलास खां पोइ गॾियल मौक़ुफ़ प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए जेको आहे सो वसीले बयानु कयो वेंदो। सैयद जलाल महमूद शाह चेयरमैन सिंध यूनाइटेड पार्टी। हीअ हुयो साईं जलाल महमूद शाह जेको जंहिं अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंजो मुकमल मतन जेको आहे उहो मां तव्हांजे आॾो पेश कयो। जेको सौ सिधो क्लियर आहे ऐं हीअ जेकॾहिं सिंधी में सम्झ में न अचे त उन जी आउं कोशिशि कयां पियो त उनखे उर्दूअ में जेको आहे सो राइटिंग में हेठां लिखां त जीअं असांजा जेकी पख्तून भाइर आहिनि, जेकी असांजा पख्तून इतादी आहिनि ऐं जेके सॼे मुल्क में रहनि था उन्हनि ताईं इहा ॻाल्हि पहुची सघे त असां पख्तूननि जे ख़िलाफ़ु न आहियूं पर असां जेको आहे सो इलीगल इमिग्रेट्स जेके आहिनि, जेकी गैर क़ानूनी तौरु सिंध में रहनि था, जेके अफ़गान रिफ्यूजीज़ आहिनि, जेके पनाहगीर आहिनि, उन्हनि खे पंहिंजे मुल्क वापसि वञणु खपे ऐं पख्तूननि खे उन्हनि जी सपोर्ट न करणु खपे। महिरबानी। थैंक यू दोस्तो। ख़ुदा हाफ़िज़।